दोस्तों अस्सलाम वालेकुम। बर्निंग इश्यूज़ जे सिलसिले में अॼु मूंसां असांजो महिमान आहे जनाब अब्दुल गनी पलीजू। अब्दुल गनी पलीजू साहब असुल त बने शहर ज़िले सजावल जा आहिनि, पर उन जी उमिरि गुज़री आहे कराची में। हू हिते कराची में सियासी समाजी कमनि में मसरूफ़ रहिया आहिनि ऐं अॼु असांखे हू मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो आहे उन्हनि, ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी। उनखां अॼु असीं सभ खां पहिरीं सुवाल पुछूं था ऐं भलीकार चऊं था। भलीकार चवंदे सुवाल पुछूं था त साईं अब्दुल गनी साहब, असांजे हिन सिंध में ऐं मुल्क में असांजा ही बरंदड़ मसइला जंहिंखे असां बर्निंग इशूज़ चवंदा आहियूं, उहे कहिड़ा आहिनि, उन ते तव्हां थोरी रोशनी विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर खोसर साहब। असांजे सिंध ऐं पाकिस्तान जे अंदरि पहिरियों वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो आहे पाणी जो मसइलो, जंहिं ते डैम ठाहिया पिया वञनि, नवां कैनाल खटिया पिया वञनि सिंधू दरिया जे मथां। उन ते का बि सियासी पार्टी को बि अञा ताईं एॾो को वॾो अचे रद्द अमल अचे उहो ज़ाहिर कोन्ह थियो आहे। आम तौर ते नंढी नंढियूं पार्टियुनि जो नंबर सिंध जे अंदरि हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त सिंध जे अंदरि जागीरदारनि मुकमिल तौर ते हारियुनि खे बेदख़ल करे छॾियो आहे। कंहिं बि 1000 एकड़ वारे वटि हिकिड़ो बि हारी कोन्हे। जेका मशीनरी आई आहे उहा ॼण त असांजे लाइ अज़ाब आई आहे। उहा थ्रेशर आहे, उहो ट्रैक्टर आहे, उहो जेको बि कुझु आहे उहो सभु उहो कमु थो करे। हारी सुबुह जो 8 बजे खां वठी 11 बजे ताईं 300 रुपयनि ते कमु थो करे। हाणे उहो 300 रुपयनि वारो जेको हारी आहे या उते जेको कुल मज़दूर आहे उन रुख कयो आहे कराचीअ जो, ॿार बचा वठी अची हिते। हाणे उहो जॾहिं कराची में पहुतो आहे त उन जे लाइ कराची हुन खां वधीक अज़ाब थी वई आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, उते 10 माण्हुनि मंझां हिकिड़ो हारी सॾिबो हो, हाणे उहो हुते 12 बचे रोडनि ते ॿुहारो हणे थो ऐं उनखे उन जी सुबुह जो 8 खां 5 बजे ताईं लोकल गवर्नमेंट तरफ़ां या कराचीअ जे तरफ़ां KMC जे तरफ़ां उनखे सिर्फ़ु 500 रुपया मिलनि था, 500 रुपया। ऐं उनखां पोइ 500 खां पोइ वरी उनखां कलाकु ॿ उनखां ओवर टाइम ॾेई उनखे 600-700 रुपयनि ॾियनि था। हा, असां साथियो अब्दुल गनी पलीअ साहब खां तमामु सुठियूं ॻाल्हियूं मिलनि थियूं, ऐं हिन खां हाणे असां ॿियो सुवाल इहो कंदासूं त कराची में बि भला रोज़गार त आहे, पर माण्हुनि जो इन थोरी पघार ते राश अझो लटो अटो इहो कीअं थींदो हूंदो, उन जी कीअं पुराई कंदा हूंदा, उन ते थोरी रोशनी विझनि। इहो साॻूणो ई हारी आहे, इहो साॻूणो ई मज़ूर आहे जंहिंजो कराचीअ जे अंदरि वोट दाख़िल कोन्हे। इन जो वोट दाख़िल आहे इंटीरियर में। जॾहिं बि इलेक्शन थिए थी तॾहिं हे उन्हनि खे गाॾियूं करे ॻोठु खणी वञनि था पंहिंजे, उते उनखां वोट वठी उन मां कमु कढी वरी उनखे ओड़ो ई करे था छॾीनि जहिड़ो उहो आहे। हाणे जॾहिं हू कराचीअ में आयो आहे त कराची जी फैक्ट्रियूं जेके बि आहिनि हिते उहे समूरियूं ठेकेदारनि जे हवाले आहिनि। उहो ठेकेदार उनखे कन्फर्म कोन थो करे। कन्फर्म न करण जे करे उनखे का बि लेबर फैसिलिटीज़ कोन्हे। भले वेज बोर्ड हुजे, चाहे पंहिंजो वर्करनि जा स्कूल हुजनि, चाहे नियाणियुनि जो ॾेजू हुजे 2 लख रुपया, उनखे को बि फ़ाइदो कोन्हे। हू मजबूरन सालनि खां साल 2010 खां वठी हिन वक़्त ताईं उहो पीड़िजे पियो। ॻाल्हि करियूं था मज़ूर जी, ॻाल्हि करियूं था मज़ूर कार्ड जी, ॻाल्हि करियूं था हारी कार्ड जी। हारी कार्ड जी ॻाल्हि करण सां छा हारी आहे किथे जो तव्हां हारियुनि खे कार्ड था ॾियो? इहे कार्ड बि तव्हां वॾेरनि खे था ॾियो, DC वॾेरनि खे ॾींदो ऐं वॾेरा पंहिंजनि वाठनि खे ॾींदा। अब्दुल गनी साहब, तव्हां तूं ॻाल्हियूं जेके आहिनि सो असांखे ॾाढियूं पसंदि अचनि थियूं। हाणे हींअर हिकिड़ी सरकार, असांजी सिंध सरकार, बल्कि सॼे पाकिस्तान में इहा ॻाल्हि हले थी पई त हारियुनि खे हारी कार्ड ॾिजे ऐं उनखां वरी पुछो थो वञे त कार्ड उनखे ॾियो जंहिंजो 7हों फार्म हुजे। हाणे 7हें फार्म खे असां त दाख़िला जो फार्म चवंदा आहियूं, जंहिंखे रिकॉर्ड ऑफ राइट्स, हक़नि जो। हाणे उहो हारी वटि त ज़मीन पंहिंजी हूंदी कान्हे का, उहा त ज़मीन त वॾेरे जी आहे। हाणे उन खां जेको 7हों फार्म घुरियो थो वञे, उन जे बारे में इहा छा पोज़ीशन आहे, इन जी छा ॻाल्हि आहे जो हारी जंहिं वटि ज़मीन बि कान्हे उनखां वरी 7हों फार्म वठी पोइ उनखे बेनज़ीर जा पैसा ॾिबा ऐं ॿिया पैसा ॾिबा। जंहिं हारीअ खे
टेनेंसी एक्ट ई न ॾिनो वियो आहे, टेनेंसी एक्ट ई गुम कयो वियो आहे, टेनेंसी एक्ट ई लेबर लाइब्रेरियुनि में कोन्हे, उनखे का बि अवेयरनेस कोन्हे। उन खे सतो फार्म मिलंदो किथां? उन्हनि जे नालनि में ज़मीनूं खणी पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उहो 5 नालनि सां उन जी हारी खां वरी 5 नाले सां था कराए छॾीनि। हाणे उन हारीअ खे तव्हां कार्ड ॾींदो, किथां ईंदो? उहो हारी कोन्हे, उन वटि सतो फार्म ई कोन्हे, उनखे ॻोठ में पंहिंजे रहण लाइ घर ई कोन्हे, ज़मीन ई कोन्हे उनखे। त पोइ हीअ त सॼो हिकिड़ी फनामना आहे, हीअ त हिकिड़ी माना हिकिड़ो माना अहिड़ो अमल आहे जेको माण्हू खे सम्झ खां ॻाल्हि आहे ॿाहिरि थी लॻे त तव्हां करणु छा था चाहियो। आख़िर तव्हांजो मक़सदु छा आहे? तव्हां लेबर कार्ड ॾियो था, बेनज़ीर कार्ड ॾियो था, तव्हां हारी कार्ड ॾियो था, तव्हां ओल्ड एज बेज ॾियो, ओल्ड एज बेनिफिट 65 सालनि वारनि खे ॾियो था। उहो कंहिंखे ॾींदा तव्हां? तव्हां वटि त शेल्टर होम बि कोन्हे। डिस्ट्रिक्ट सुजावल जे अंदरि हिकिड़ो बि शेल्टर होम कोन्हे, ठटे में कोन्हे, किथे बि कोन्हे। कानून आहे ई कोन को। जेके बि इदारा आहिनि से सिर्फ़ु कराचीअ ताईं महदूद आहिनि। महिरबानी करे उन्हनि खे एक्टिव करियो इंटियर में। साईं अब्दुल गनी साहब, ॻाल्हियूं ॾाढियूं दिलचस्प थी वियूं आहिनि। हाणे तव्हां असां आख़िरी सुवाल पुछूं था त इहे मसइला त आहिनि। माण्हू कराची में, माण्हू तव्हां बोर्ड मां आयो, उहो कराची में रहियो, पर उनखे उहो अञा ताईं रहियो पिया, उनखे घर घाट कोन्हे, रोज़गार कोन्हे, ॾाढी सूरनि वारी तकलीफ़ में गुज़ारनि था, सूरनि जी ज़िंदगी आहे। वरी मथां वरी ॿी बोर्ड आई 2022 वारी। माण्हू जो जियापो हाणे लॻे थो त हुक्मराननि अहिड़ो बणाए छॾियो आहे जो माण्हू सम्झो त अधु कुठल रहे थो। भला हाणे तव्हां सियासी कारकुन रहिया, मूंखे बि यादि आहे त 1980 खां वठी तव्हां हिते कराची में कुल वक़्ती कारकुन हुया, सियासी माण्हू हुया ऐं माण्हुनि खे गॾु कंदा हुआ। भला इन्हनि मसइलनि जो को हल आहे त जंहिंमें असांजो हुक्मरान तबिको, असांजी वॾेरा शाही, रूलिंग क्लास, उहो को भला पाण खे संभाले ऐं आवाम दोस्ती जो मुज़ाहिरो करे? हिकिड़े पासे दरिया में पाणी, असां डेल्टा जे माण्हुनि खे पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि, चवनि था असांखे कैनाल खपनि। हाणे कैनाल जे बारे में जदोजहदूं थियनि या न थियनि, पर हुक्मरानी हिकिड़ो कमु इहो करे थो। ॿिए पासे माण्हुनि खे रोज़गार कोन्हे को, बोडुनि लाइ बि तव्हां असां सभु इन ॻाल्हि जा हथरादू बोडूं आहिनि। हाणे इहे सभु मसइला आहिनि। माण्हुनि जो जियापो जेको आहे उहो कीअं थींदो, उन ते रोशनी विझो त माण्हू छा कनि। माण्हू पाण में गॾु थियण लाइ तयारु कोन्हनि, गॾु करण वारियूं क़ुवतूं कोन्हनि खे, या असीं पाण गॾु कोन था थियूं। तव्हां इन ते महिरबानी करे रोशनी विझो। सही महिरबानी। दरिया में पाणी कोन्हे। 2022 में जेका बोर्ड आई आहे उन में जेके माण्हुनि खे जेके पैसा ॾिना विया आहिनि, उहे समूरनि जा समूरा पैसा उन्हनि माण्हुनि जे नालनि सां जिन जा बंगला ठहियल आहिनि। अॼु बि असां उन्हनि जा प्रूफ आहिनि, असीं उहे ॾेखारे सघूं था त उन्हनि बंगलनि वारनि जा पैसा मंज़ूरु थिया आहिनि। कंहिं बि ग़रीब मिसकिन माण्हू खे जॾहिं उनखे ॻोठ में प्लाट ई कोन्हे, उनखे ॻोठ में घर ई कोन्हे, उहो कराची में थो रहे, किथे मज़दूरी थो करे, त पोइ उन जी जेका सर्वे थी उहा कीअं थी? नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त का बि हिन वक़्तु या हिन खां अॻु में 2018 खां अॻु में या 2008 खां पोइ ॼाणी ॿुझी सिंधी माण्हूअ खे जंहिं बि वोट न ॾिनूं लीडर खे, पीपल्स पार्टी खां सवाइ, उनखे निगलेक्ट कयो वियो, उनखे ॼाणी परेशान कयो वियो, उनखे दीवार सां लॻायो वियो, त हिन ते उन जा सियासी दर बंदि कया विया। एवन आउं ईअं चवंदुसि जंहिं पार्टी सां मुंहिंजो तइल्लुक़ रहियो उन जे अंदरि बि मूं ईअं ॾिठो। ऐं हिकिड़ो बैत चवंदुसि हिते शाह लतीफ़ जो, त आउं साईं मंज़ूर साहिब जे बकौल त आउं 2018 खां न, आउं 2076 खां वठी पॉलिटिक्स में बि रहियो आहियां ऐं आउं होटल लाइन में बि रहियो आहियां। मूं त नौकिरी छॾे ऐं 83 में जेल में बि वियो आहियां। मूं ते करामत सां मूं तमामु घणनि न्याज़ीन सां ऐं ॿियनि सां मुंहिंजा तमामु घणा वॾा बहस थींदा हुआ उन्हनि ॻाल्हियुनि ते, उहे जेल में हूंदा हुआ। इहे सभु लीडर हुआ उन दौर जा। हिन वक़्तु कराचीअ जे अंदरि उहे समूरा माण्हू पंहिंजे जेके बि माण्हू उन दौर जा हुआ, जाम सादकलीअ दौर जा हुआ, उहे पंहिंजा बंगला ठाहे, माड़ियूं ठाराए ऐं प्लाट वठी, शाइर, अदीब, दानश्वर सभु ख़ुशि आहिनि। उनखे कंहिं बि मिसकिन माण्हू जी ॻणती कोन्हे त कंहिं ग़रीब माण्हू जो को घर कराचीअ में हुजे, कंहिं जॻह ते हुजे। जिते तव्हां वञी ॾिसो अहिड़ा शाइर आहिनि जेके तव्हां हैरान थी वेंदा। त भला हिननि खे प्लाट आहिनि छा कराचीअ में?
जेके माण्हू हक़दार आहिनि उन्हनि खे कुझु कोन मिलियो। MRD दौरान माण्हुनि जिन माण्हुनि खे कोड़ा लॻा, जिन माण्हुनि खे सज़ाऊं आयूं, असीं जेके माण्हू जेलनि में हुआसीं उन्हनि माण्हुनि जो को धणी साईं अॼु ॾींहं ताईं न थियो। हाणे हिननि जो हल ॿुधायो। उन जो हल इहो आहे त जेके बि कराचीअ में पुराणा कारकुन रहनि था, सियासी माण्हू रहनि था, जिते बि रहनि था, उहे कंहिं बि जॻह ते असांखे घुराईंदा, जिते बि घुराइनि असांखे, भले ज़रूरी न आहे त असां वटि एतिरा पैसा हुजनि जो असीं के प्रेस क्लब में गॾु थियूं या किथे बि गॾु थियनि, पर उन्हनि खे हर हाल में गॾु थियणो पवंदो। जेकॾहिं अव्हांखे सिंध बचाइणी आहे त पोइ कराचीअ जे अंदरि अव्हांखे रहणो पवंदो, ऐं कराचीअ जे अंदरि रहण सां इहो अव्हांखे हूंदो त उन्हनि सां गॾु माण्हुनि सां गॾु रहणो पवंदो। उहे जेके मीरपुर ख़ासि खां जेके रोडनि ते गिदिरा विकिणंदियूं हुयूं, छायूं विकिणंदियूं हुयूं, जेके हाणे 500 रुपयनि ते ॿुहारी हणनि थियूं, था बेदख़ल थियूं आहिनि, उन्हनि जे मथे तां रवा विझणा पवंदा। थोरो टोपिन अजरकुनि सां मसाला बाबा हल कोन थींदा। दोस्तों, असां जनाब अब्दुल गनी पलीअ साहब जा दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे वक़्तु ॾिनो ऐं अॼु असांखे खोड़ सारियूं ॻाल्हियूं, माण्हुनि जा मसइला, हिन खां असां सिंध जे माण्हुनि जा मसइला ऐं मुल्की माण्हुनि जा मसइला पुछियासीं, जिन ते हिन तमामु सुठी रोशनी विधी। दोस्तो, जेकॾहिं मां अब्दुल गनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जी, ऐं मंज़ूर साहब जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। हुन बि टाइम कढियो, असांखे घुराईं, असां आयासीं। ऐं हुते सुहिणे लतीफ़ जो हिकिड़ा 2 लफ़्ज़ तव्हांजे अॻियां रखंदुसि, उमेद त उन ते भले तव्हां कमेंट्स ॾिजा। अॻियो काओ कच माणकनि मोट थी, पलाए पायो सच आछींदे लॼ मरां, अदा महिरबानी। दोस्तो, असांजी अॼु जेका वीडियो आहे उन ते असां अब्दुल गनी पलीअ साहब खां इंटरव्यू कयो आहे। जेकॾहिं इहो पसंदि अचे त उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स कयो, त जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थिए। असां खोड़ सारनि ॿियनि माण्हुनि खां बि बर्निंग इशूज़ ते, बंदड़ मसइलनि ते ॻाल्हियूं कंदासूं। तव्हांजी महिरबानी।